नाज़रीन प्रोग्राम हैदराबाद टाइम्स सां गॾु आहियां जो मेज़बान ज़फ़र हिकिड़ो। अॼु असीं हैदराबाद टाइम्स प्रोग्राम में सिंध जे मसइलनि ते ख़सूसन जेको ई बहरिया टाउन वारो मसइलो आहे ऐं बहरिया टाउन सिंध एक्शन कमेटी मुसलसिल उन जे ख़िलाफ़ु जदोजहद कई आहे, जेको आहे सो धरननि खां पोइ अवामी राब्ता मुहिम जो हिकिड़ो फेज़ जेको हुयो उहो पूरो थियो आहे। वरी ॿिए फेज़ में सिंध एक्शन कमेटी वञे पई ऐं उनखां पोइ कहिड़ो ऐलान थिए थो ऐं मुसलसिल जेका इहे जदोजहद वारो सिलसिलो आहे उहो जारी आहे। ऐं इन में बहरिया टाउन वारे जेका इहे जदोजहद हले थी उन में ॿिया सिंध जा मुख़्तलिफ़ मसइला आहिनि, उन्हनि खे शामिलु कजे या न कजे, या ॿिया जेके इशू आहिनि उन्हनि जे हवाले सां, या वधीक इन खे मौसर कीअं बणाए सघिजे थो, कहिड़नि कहिड़नि मरहलनि में पाण खे गुज़रणो पवंदो इन सॼी जदोजहद दौरान, उन ते डिस्कस कंदासीं। असांखे जॉइन कयो आहे डॉक्टर कादिर मक्सी साहिबु। साईं तव्हांखे भलीकार चऊं था। डॉक्टर कादिर मक्सी साहिबु स्टूडियो में आया आहिनि ऐं तबियत हुनजी ख़राबु हुअण बावजूदि बि हिन प्रोग्राम में पहुता आहिनि। सिंध जो काज आहे ऐं सिंध जा इशूज़ आहिनि, इन्हनि ते माण्हू को बि सौदेबाज़ी नथो करे सघे, का बि शइ कंप्रोमाइज़ नथो करे सघे। उनजे करे असां हिन शइ खे कंटिन्यू रखियो आहे। जीअं सिंध टीवी सिंध एक्शन कमेटी सां गॾु बीठल रहे या पहिरें ॾींहं खां अॼु ताईं तहिड़े ई सिलसिले में ॼण ही जेका जदोजहद हले पई बहरिया टाउन जे ख़िलाफ़ु, उन जदोजहद में सिंध टीवी बि मां सम्झां थो त हिन सिंध एक्शन कमेटी जो ॼण को हिसो हुजे। कीअं पिया ॾिसो पंहिंजी जदोजहद जो सिलसिलो केसि ताईं हलंदो ऐं केतिरी पाण खे अवामी तौर ते मोट मिली आहे? तव्हां फील्ड में आहियो ऐं पब्लिक सां राब्ते में आहियो। तव्हां त सिंध एक्शन कमेटी सिंध जे अंदरि नेशनलिस्ट सियासत जो काफ़ी अरसे खां पोइ गॾियल जदोजहद जो हिकिड़ो ओञाण बणिजंदी पई वञे ऐं बणिजी वई आहे। माण्हुनि खे काफ़ी माण्हुनि खे ख़्वाहिश बि आहे ऐं ख़्याल बि आहे त उहा, ऐं असांजो बि इहो ई साॻियो ख़्यालु आहे त जेका पुराणीअ सां ॻाल्हि कई त कॉम्प्रेस पार्टियूं गॾियल हिकिड़े प्लेटफॉर्म ते अचनि ऐं पार्लियामानी माज़ ठाहिनि ऐं गॾिजी जदोजहद थिए, त हाणे सिंध एक्शन कमेटी उन जे पासे पंहिंजूं विखूं खणे थी पई ऐं असां चार्टर ठाहिण जे लाइ हिकिड़ी कमेटी ठाहे छॾी आहे एक्शन कमेटी जी, जेका असांजी पॉलिटिकल एजेंडा ऐं चार्टर तयारु कंदी। उन चार्टर जे आधार ते एक्शन कमेटी पंहिंजो सियासी नज़रियाती जेका लाइन आहे उहा सिंध खे मुतारिफ़ कराईंदी। बाक़ी जेतिरे क़दुरु हाणे बहरिया टाउन आहे त तव्हां सम्झो था त बहरिया टाउन ज़ाहिरी तरह त हुननि खे तमामु वॾो धचको लॻो आहे, डीमोरलाइज़ थिया आहिनि ऐं लिकण ऐं भॼण जी सूरत हाल में आहे। पर हाणे जीअं त सिंध हुकूमत उन्हनि सां गॾु वेठी आहे ऐं मिस्टर आसिफ ज़रदारी, बिलावल भुट्टो उन्हनि जे प्रोजेक्ट जा हिसेदार आहिनि, त उहा हुकूमती ॾढ वरी बि उन्हनि खे धिके ऐं ट्रेकूं ॾेई बीहारण जी कोशिशि थो करे। न त 6 जून जे एहतजाज खां पोइ रियाज़ मलक ऐं उनजे हवारियुनि जे दिमाग़ मां हवा निकिरी चुकी हुई त हाणे ही सिंध जा माण्हू जाॻी पिया आहिनि, हाणे मूंखे हीअ हरकतूं करणु कोन ॾींदा, ज़मीनुनि ते कब्ज़ा करणु कोन ॾींदा ऐं जेका वालार आहे ॻोठ ॾाइण वारी सूरत हाल उहा करणु कोन ॾींदा। त उन में काफ़ी उनखे धचको अची वियो ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि खे, सियासी समाजी हल्कनि खे, अदबी हल्कनि खे, सहाफ़ती हल्कनि खे राब्ता करे कंहिंखे पंहिंजी मज़लूमे जा दास्तान ॿुधाए हमदर्द करण जे चकर में आहे, कंहिंखे पैसा ॾेई इश्तिहार ॾेई उन बुनियाद ते हमदर्द ठाहिण जे चकर में आहे। पर उन हिसाब सां उनजी जिस्तजू जारी आहे। पर इहो ज़रूरु थियो आहे त अॻु में जीअं उन जा रहज़न जा बिल्डोज़र काहे पुलिस साण करे ऐं ॻोठनि खे ढाहे बिल्डोज़ करे वतंदा, पंहिंजी वालार वधाईंदा, उहा उनखे बिल्कुलु शटअप कॉल अची वई आहे, उहा स्टॉप थी वई आहे। बाक़ी हाणे कज़ियो अॻिते जो आहे जेको मौजूदा बहरिया टाउन आहे उनजे लाइ कहिड़ी पॉलिसी हूंदी, छा हूंदो। असां पहिरें मरहले में तव्हांखे ख़बर आहे त कराची जे धरने खां पोइ असां सभिनी ते 30 केस दाख़िल थिया, एफआईआरूं दाख़िल थियूं। 2 पार्टियुनि जा सियासी अॻुवान, हिकिड़ो सनान ख़ान कुरैशी ऐं सैयद ज़ैन शाह जेल में आहिनि। 150 असांजा सभु मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा सियासी कारकुन उहे जेल में आहिनि ऐं इन जे बावजूदि त बिलावल भुट्टो ऐलान करे चुको त भई जेके ॾोह में शामिल न आहिनि उहे आज़ादु थी वेंदा। मुराद अली शाह बि चयो, सईद गनीम चयो ऐं 3 दफ़ा पुलिस इहे बहरिया
टाउन जी CCTV कैमरा खणी जेल ते इन्वेस्टिगेशन लाइ वई आहे। जेके बि गिरफ़्तार माण्हू आहिनि उन जा चहिरा भेट कराई अथनि, पर को बि माण्हू उन वाक़िए में बैरिया टाउन जी दीवार सां लॻल या बीठल या शरारत कंदे उन्हनि खे नज़र न आयो आहे। त उन खां पोइ बि मोह जी पकाई सां सरकार तारीख़ दर तारीख़ूं वठंदी वञे पई, बजाए जो अदालत में रिपोर्ट पेश करे त बाबा पुलिस जी इन्वेस्टिगेशन छा थी। दहशतगर्द कोर्ट जे जज जी छंड पटण खां पोइ बि हू तारीख़ूं वठंदा रहनि था त जीअं मिड़ी केस प्रोलॉन्ग थिए ऐं हमरा जेल में हुजनि ऐं असां बि को सिंध में सियासी तहरीक हलाइण जे बजाए रुॻो हाज़िरियूं खाईंदा रहूं, कराची हैदराबाद जा चक्र काटींदा हाज़िरियूं खाईंदा रहूं ऐं असांजो क़ीमती वक़्तु ज़ाया थिए, ख़र्चु ज़ाया थिए। त असां त सरकार खे चयो आहे, ॿ मामला आहिनि। हिकिड़ो असां इहो चयो आहे त बाबा तव्हां असांजे ग़लति केस ठाहिया आहिनि, इन करे जेको असांजो ख़र्चु अचे थो उहो मुराद अली शाह असांखे भरे ॾियणो पवंदो उनखे। ॿियो जिन प्राइवेट पार्टीज़ खां FIRूं करायूं वयूं आहिनि उन्हनि ते असां हतक इज़त जी दावा कंदासीं, डिफेमेशन सूट दाख़िल कंदासीं त भई तव्हां जॾहिं कंहिं बाहि जे अमल में कंहिं तक़रीबकारी जे अमल में असां समूरा मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा सियासी अॻुवान आहियूं, स्टेज ते वेठा हुआसीं, उहो फ़ोटोग्राफी टाइम हालतूं सभु, त तव्हां असांजा नाला ॾेई कीअं FIR कई आहे। त इनशा इहो जीअं ई केस जो मामिलो हल थींदो त असां डिफेमेशन सूट में वेंदासीं ऐं उन्हनि खे अदालत जे कटड़े में बीहारींदासीं त जेके 150 कारकुन असांजो जेल भोॻियो आहे, हिकिड़े महीने खां वठी तकलीफ़ सूरत हाल में उन्हनि ज़िंदगी गुज़ारी आहे, उन्हनि जे फैमिलियुनि सफ़र कयो आहे, या जेका बि घरनि ते छापा ऐं तज़लील थी आहे, इन्हनि जो इन्हनि खां हिसा वठंदासीं। त हाणे पहिरें मरहले में तव्हांखे ख़बर आहे असां लॉ डिवीज़न कईसीं, सही तमामु शानदार प्रोग्राम थिया। गगर खां असांजो जुलूस शुरू थियो, पर बाज़ाब्ता पहिरियों पड़ला धाबेची हो, पोइ घारो, पोइ मकली, पोइ ठट्टो शानदार, पोइ ईअं सजावल ज़िलो, पोइ बदीन खां पोइ आख़िरी ज़िलो टनो मोहम्मद ख़ान, जंहिंमें माण्हू तमामु वॾे जोश ख़रोश सां निकिता, पंहिंजे शहरनि मां, घरनि मां, ॻोठनि मां, इंतई शानदार इस्तक़बाल थियो। ॿिए मरहले में असां हाणे वञूं पिया मीरपुर ख़ासि डिवीज़न में, 4, 5, 6 इहे 3 ॾींहं, ऐं चोथों मीरपुर ख़ासि डिवीज़न जो जेको जलसो आहे उन जे लाइ असां वरी 10 तारीख़ मुक़ररु कई आहे त 4 खां वठी 10 तारीख़ ताईं मुख़्तलिफ़ हवालनि सां इहा मीरपुर ख़ासि डिवीज़न में सियासी सरगर्मी थींदी। ऐं मूंखे उमेदु आहे त जीअं ठटे बदीन जा माण्हू इन्वॉल्व आहे, तीअं उमरकोट ऐं थरपारकर जा माण्हू बि इन्वॉल्व रहंदा आहिनि एक्शन कमेटी तहरीक में। ऐं मीरपुर ख़ासि जो जेको ज़िलो आहे बुनियादी तरह जेको तव्हांखे ख़बर आहे शहरी हवाले सां नॉन सिंधी पॉपुलेशन उतां जी बिज़नेस कम्यूनिटी, पर उन्हनि माण्हुनि यकीन ॾियारियो आहे त असां बि न बैरिया जा सड़ियल आहियूं। काफ़ी माण्हू मुतासिरिन आहिनि जिन पैसा जमा कराया उनखे प्लाट न मिलिया, उन सां चीटिंग थी आहे, त इलाही माण्हुनि यकजहती जो इज़हार कयो आहे त असां बि तव्हांजे काफ़िले सां शामिलु थींदासीं, इस्तक़बाल कंदासीं। त इनशा ई 9 तारीख़ रक़म थिए पई ऐं 10 जून जो मीरपुर ख़ासि जलसो, मीरपुर ख़ासि में थींदड़ जलसनि जो हिकिड़ो शानदार ऐं मानाइतो जलसो। डॉक्टर साहब महिरबानी, ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधाईंदासीं, पर हिकिड़ी नंढड़ी ब्रेक जो टाइम थियो आहे। नाज़रीन, ब्रेक जो टाइम थियो आहे, हिकिड़ी नंढड़ी वठूं था ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ वरी अची मिलूं था। तेसि ताईं असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, वेलकम बैक। हैदराबाद टाइम्स प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल पई कईसीं डॉक्टर कादिर मक्सी साहब सां, ऐं बहरिया टाउन जो इशू, बहरिया टाउन जेको सिंधी आबादियुनि, सिंधी ॻोठनि जी वाला रखंदी अॻिते वधंदी पई वञे, ऐं उन जी रोकथाम जे लाइ जेका हीअ सिंध एक्शन कमेटी जे प्लेटफॉर्म तां जदोजहद पई हले, उन जदोजहद जी मां सम्झां थो त कामयाबी आहे। ऐं जेका उहा वाला रहे हलां हुई, ॻोठनि ते हमला हुआ, माण्हुनि खे तशदुद, माण्हुनि खे मार कुट ऐं घरनि में दाख़िल थी उन्हनि खे हिरासा करे घरनि खां ॿाहिरि कढण वारो सिलसिलो हिन वक़्तु बंदि थियो आहे। बाक़ी अञा मंज़िल आहे, ऐं मंज़िल जेसि ताईं जेकॾहिं जदोजहद जारी रही ऐं ईअं ई ॿधी इतिहाद एके सां पंहिंजी सभु क़ौमपरस्त धुरियूं जेके साईं जलाल ममून शाह ऐं डॉक्टर कादिर मक्सी साहब जी क़यादत में हलनि पियूं, अहिड़े क़िस्म जी जदोजहद हली त अञा घणा नतीजा बहितर मिली सघनि था। ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधायूं था। कल्ह जेको आहे सो अदालत बहरिया टाउन जे इंतिज़ामिया जे ख़िलाफ़ु ॾिनो आहे हुकुम, त उन जे ख़िलाफ़ु FIR दाख़िल कयो। उन में
वरी जेको फ़रियादी आहे उहो फ़रियादी अॼु फिरी वियो आहे त उन में मलक रियाज़ जो नालो मां ऐड न कंदुसि। बाक़ी ॿियूं पार्टियूं या ॿिया मामला इनखे कीअं पिया ॾिसो? कोर्ट हेॾो वॾो फ़ैसिलो ॾिनो आहे ऐं वकीलनि तव्हांजी तमामु वॾी सिंधी वकीलनि जेके उन्हनि तव्हांजे हिन सॼे केस खे ॼण एतिरो खयों आहे जो उन्हनि पर्सनलाइज़ करे पंहिंजो केस करे, वाक़ई बि उन्हनि जो सिंध जो केस हुयो। कीअं पिया ॾिसो हिन सॼे सिस्टम खे? ज़फ़र साईं, हाणे ॾिसो ॻाल्हि इहा आहे त हीउ केस जेको न छोकिरे अमीर दाख़िल कयो 2016 जो केस दाख़िल आहे हाई कोर्ट में, ऐं अॼु फ़ैसिलो आयो आहे कल्ह त हिन ते एफ.आई.आर. दाख़िल कयो। इहो ख़ुदि तव्हां सम्झो था त असांजी जेका सियासी जदोजहद हुई बहरिया जे ख़िलाफ़ु उन एटमॉस्फेयर ठाहियो आहे, बिल्कुलु न ठाहियो उन एटमॉस्फेयर ठाहियो आहे जो जज साहिबान खे बि न त फाइलनि में बंदि हुआ केस, फाइल पिया हलंदा आहिनि 10-10 साल न खुलनि, त जज साहिबान जे साम्हूं जॾहिं फाइल आयो हूंदो ऐं हुननि ॾिठो त हीउ बर्निंग इशू आहे त हुननि बर्निंग इशू खे नज़र में रखी प्रियोरिटी ते उनजी मेरिट ते इहो फ़ैसिलो ॾिनो। हाणे इहो हाई कोर्ट त फ़ैसिलो ॾेई छॾियो, एफ.आई.आर. जो बि हुकुम ॾेई छॾियो। हाणे सुवालु आहे त जेको फ़रियादी आहे कंप्लेनेंट आहे उहो फिरी थो वञे मलक रियाज़ खां, त तव्हां पाण सम्झो था त पोयां परदे में जेके प्लेयर आहिनि हुकुम ते प्लेयर उन्हनि कमु कयो हूंदो। सही। हाणे हीअ सभु ॻोठाणा आहिनि बुनियादी तौर, ॻोठ राजनि जा माण्हू आहिनि, पोइ मक़ामी MP मक़ामी NA पीपल्स पार्टी जी सरकार, उहा सभु का उन्हनि खे लालचाईंदी हूंदी, का उन्हनि ते दबाव विझंदी हूंदी। पर हाणे मां सम्झां थो त 6 जून वारे वाक़े खां पोइ हिन एहतिजाज खां पोइ हाणे हुननि जो धौंस ऐं धमकी घटि हलंदी बहरिया वारनि जी, छो जो हाणे माण्हुनि डिॼणु छॾे ॾिनो आहे, ख़ौफ़ ख़तमु थी वियो आहे। छो जो अॻु में त माण्हू निंदण खां पुलिस जा कटक अची लहंदा, औरतूं ॿार वीचारा सम्झी वेंदा, त हाणे इन क़िस्म जी सूरताल कोन्हे। त इन जे करे असां इंडिजीनस अलायंस वारा जेके आहिनि, जेके बुनियादी उते धुर आहिनि हिन ॻोठनि जे सिलसिले में, उन्हनि दोस्तनि सां राब्तो कंदासीं त उन सां राब्तो करे फ़रियादी सां उनखे सम्झाइण जी कोशिशि कनि, उनखे कन्विंस कनि त बाबा जेका एज़ इट इज़ तुंहिंजी बुनियादी दरख़्वास्त आहे उन दरख़्वास्त जे आधार ते तूं एफ.आई.आर. दाख़िल कराए, ऐं कंहिंजे बि दॿाउ में ऐं कंहिं बि सबब जे करे तूं रियाज़ मलिक जे नाले खे विड्रॉ न कर। त मूंखे उमेदु आहे त जेकॾहिं नौजवानी तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदो त ज़रूरु हू पंहिंजो किरदारु अदा कंदो, न त असां ज़ाती तरफ़ हुन सां राब्तो करे इहा कोशिशि कंदासीं। सम्झो था त हीअ जेका मां सम्झां थो त हूअं अॻ में बि गॾियल जदोजहदियूं कॉम्प्रेस धुरियूं ॿिटे निज़ाम ख़िलाफ़ु या ॿिनि मामलनि ख़िलाफ़ु इलाही सारा इतिहाद ठहिया आहिनि, ऐं हीअ इतिहाद वधीक मुनज़िम ऐं बहितर नमूने सां हिन जा तमामु सुठा नतीजा बि मिलिया आहिनि ऐं मिलनि बि पिया वॾे पैमाने ते। पर हिन वक़्तु अंदरूनी तौर ते जेके सोशल मीडिया जो दौरु आहे, सोशल मीडिया ते माण्हू तव्हां समेत सैयद जलाल महमूद शाह समेत जेके बि पार्टियूं आहिनि या धुरियूं आहिनि, उन्हनि ते इहे एलिगेशन था लॻाइनि त इहे अॻिते हली जदोजहद पैसा वठी खाई वेंदा ऐं या पंहिंजो मफ़ाद आहे या इहे शयूं जेके सिस्टम इहे पंहिंजी जदोजहद खे कमज़ोर करण जूं साज़िशूं थी सघनि थियूं अहिड़े क़िस्म जूं, ऐं उनखे कीअं रोके सघे थो? तव्हां ॾिसो ज़फ़र, जिथे बि सिंधी कल्चर में मुंहिंजो इहो वॾो तनक़ीद ऐं एतिराज़ु बि रहंदो आहे त सिंधी बहसियत नेशन असां पंहिंजो नेशनल कैरेक्टर बिल्ड न कयो आहे। सही। बलोच कबाइली मुआशरनि जे हूंदे उहे बलोच नेशन तौरु एक्ट कनि था, पश्तून त हूअं ई एडवांस आहिनि, पंजाबी त हिन ख़िते जा माई बाप लॻा पिया आहिनि। असां सिंधी ग़ुलाम हूंदे, कमज़ोर हूंदे, हाणे त हू पंहिंजे वतन हूंदे बेवतन जी कैफ़ियत में धिगजण वारा आहियूं। बिल्कुलु। उन कैफ़ियत जे हूंदे बि असांजो मिज़ाज, असांजी सोच, असांजो मसइलनि ॾांहुं रवैयो उहो हिकिड़ी संजीदा क़ौमुनि वारो ऐं ज़िमेवार क़ौमुनि वारो न आहे, जंहिंजे करे इन क़िस्म जो असांखे ॻाल्हियूं ॿुधण में थियूं अचनि। मसइलनि इल्ज़ाम दर इल्ज़ाम जंहिं जबर जे ख़िलाफ़ु तव्हां विड़ो पिया, उहे ॾाढा आहिनि, उहे पंहिंजा एजेंट बि छॾींदा आहिनि, बिल्कुलु पंहिंजी उनजी प्रोपेगेंडा मशीनरी उन ज़रिए बि कमु कंदा हूंदा, पर नतीजनि खां पोइ त रवैयो तब्दील थियणु खपे न। पहिरीं इहो एतिराज़ु हो, पहिरियों इहो एतिराज़ु हो त भई हीअ जेके बि लीडर आहिनि इहे वञनि था बहरिया टाउन मां पंहिंजा प्लाट वठणु, हीअ करणु हू करणु। हा बिल्कुुलु चयो। पोइ 6 जून ते जॾहिं लखा माण्हू अची गॾु थिया त उन खां पोइ असां ते 30 एफ.आई.आर. दाख़िल थी वियूं, त उन खां पोइ त उनखे रवैयो तब्दील करणु खपे त इहा की क़ौमी जंग, इहो प्लाट वठण जी जंग कोन्हे। जेतिरे क़दुरु
प्लाट वठण जी ॻाल्हि आहे त मां जलाल शाह या असांजा जेके लीडर साहिबान आहिनि ज़ाती तरह मरासम वधाइण लाइ रियाज़ मलिक खे चई छॾनि असां 400 प्लाट 400 वालनि जे प्लाट जी फरमाइश कंदासीं उहो असांखे 1000 वाले प्लाट ॾेई छॾींदो। बिल्कुलु ॾेई छॾींदो। त प्लाट को मसइलो न आहे बहरिया में। असां जेको बुनियादी इशू खयो आहे त इहा बहरिया जी एक्टिविटी अहिड़े तर्ज़ सां हले पई जीअं सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करे पंहिंजो वतन खसण जी कोशिशि आहे। हाणे उहो वतन बचाइण जी जेका तहरीक आहे उहा तहरीक जेका अची हिकु प्लाट 2 प्लाट 5 प्लाटनि ते बीहंदी त जेको माण्हू इहो कमु कंदो इहो गद्दारीअ मुतरादिफ़ हूंदो। उन्हनि जो हिस्ट्री में गद्दार तौरु नालो लिखियो वञे ऐं हुननि सां हर तरह जी भत बिरादरी ख़तमु थी वञे। हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि त जॾहिं हीउ सॼो कामयाबु थी वियो त वरी पोइ ॿी ॻाल्हि शुरू थी। अदा हे ॾिसो कॉम्प्रेस त ॿिया त कॉम्प्रेस ठट में आहिनि। वीचारो सनान कुरैशी जेल में उनजी पवारी नथा कनि। ठीकु। हाणे इहो बि सवाल उथियो न उथारियो वञे पियो रेगुलर त मां सनान असांजो नंढो आहे बशीर ख़ान जो पुटु आहे बेहद एतिराम ऐं मोहबत जे समूरनि रिश्तनि जे हूंदे उनजी गिरफ़्तारी ते असांखे ॾुख आहे ऐं उन गिरफ़्तारी जी मज़मत प्रेस कॉन्फ्रेंस करे पहिरीं मां कई। तव्हां ख़ुदि उन में प्रेस कॉन्फ्रेंस में शामिलु हो। जेके दोस्त घणे खां घणी ऐं सनान सां हमदर्दी जो इज़हार कनि पिया न उन्हनि खे गुज़ारिश करियूं था त उहे ॿुधाइनि त हीअ जेका अवामी कंपेन जी मुहिम हले पई सुजागी जागरता जी मुहिम हले पई उन हिकु हिकु मुहिम में सनान ऐं ॿियनि गिरफ़्तार दोस्तनि जी आज़ादी जो बि ज़िक्र हले पियो। इन खां अलावा ॿी का अहिड़ी स्ट्रेटेजी हुजे का जेल वेल जी भित भञण वारी को बम फाड़ण वारी का ॿी त उहा बि असां सां शेयर कनि उन ते वरी एक्शन कमेटी में सोचींदासीं। पर मां सम्झां थो त जेतिरो सनान ख़ान खे एक्शन कमेटी पंहिंजी प्रायोरिटी ते रखी उन जे केस खे उजागर कयो आहे जंहिंजे करे सनान खे ख़ुदि ज़ाती तरह जस्कम जेका बिल्कुलु तमामु घणो हली वई पसे पर्दा हली वई हुई त पसे पर्दा वञण जे करे सनान ख़ुदि जेको गैर फ़ाल हो त उनखे जेतिरी मक़बूलियत जेतिरी हमदर्दी जेतिरी मञता सिंधी समाज में मिली आहे तव्हां सम्झां थो त लीडरनि खे इहो ई खपंदो आहे। लीडर ऐं सियासी पार्टियुनि खे इहो ई खपंदो आहे त इहा जेकॾहिं उन्हनि खे मञता ॾियारणु सनान ख़ान ऐं जस्कम सां दुश्मनी आहे त महिरबानी करे दलील जा दलाइल वारा असांखे ॿुधाए वठनि दानश्वर साहिबान। जे न त उन्हनि खे मञणु खपे त हीअ जेके 200 माण्हू गिरफ़्तार आहिनि कारकुन इहे इन जदोजहद में उनजी क़ुर्बानी तारीख़ में लिखी वेंदी ऐं जॾहिं बहरिया वारे खे हितां सिंध जा माण्हू भॼाइण में कामयाबु थी विया वतन बचाइण में कामयाबु थी विया त इन्हनि समूरनि माण्हुनि जो नालो तारीख़ में लिखियो वेंदो। अच्छा डॉक्टर साहब हीअ हेॾी वॾी जदोजहद हली ऐं तव्हांजे मथां केस दाख़िल थिया ऐं हूअं ई समाजी तालुकातनि जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त पीपी सिंध जो सदर निसार खोड़ो या जेके बि नासिर शाह वारा वग़ैरह जेके बि मिनिस्टर आहिनि पीपी जा MP आहिनि या उनजे मरकज़ी बॉडीज़ में शामिलु आहिनि कमु कनि पिया सिंध हुकूमत में उन सां तव्हांजा वास्ता वरियूं ज़ाती अलॻि अलॻि पिया सभिनी जा आहिनि। इन बुनियादनि ते तव्हां सां बाज़ाब्ता तौरु ॻाल्हि ॿोल्हि थी त तव्हां छा करण था वञो ऐं तव्हांजे लाइ को असां ॿियो एक्शन ॾेई सघूं था हीअं न कयो हीअं कयो तव्हां सां सिंध हुकूमत राब्ते में आई आहे तव्हां सां साईं जलाल शाह सां या पंहिंजे सिंध एक्शन कमेटी जी क़यादत सां? हूं जॾहिं बि को वॾो सियासी जलसो या रैली थींदी आहे त इहा सरकार जी प्रैक्टिस आहे त हू पंहिंजे DIG जे ज़रिए IG जे ज़रिए होम सेक्रेटरी जे ज़रिए सियासी पार्टियुनि जे अॻुवान सां राब्ता कंदा आहिनि। उहे रूट तय कंदा आहिनि तरीक़ा तय कंदा आहिनि ऐं कुझु नंढा नंढा प्रिंसिपल तय करे वठिबा आहिनि त हिते बीहणो आहे हीअ करिणो आहे हू करिणो आहे त इहो जनरली इन करे कयो वेंदो इंतिज़ामिया तरफ़ां त जीअं को दहशतगर्दी न थी सघे पाकिस्तान में इहा रोज़मर्रा जो मामिलो आहे ऐं पुरअमन तरीक़े सां उहा पंहिंजे अंजाम ते पहुचे ऐं को इंसानी जानियुनि जो ज़िया न थिए। पर मां तव्हांखे हैरानी थींदी त हीअ 6 जून जो हिकु जमायत जो ऐलान कोन हो हेॾी वॾी गॾियल जमायतुनि जो सिंध एक्शन कमेटी जो जंहिं ते सॼी सिंध जी कावड़ हुई हिकिड़ो क़ौमी ऐलान बणिजी चुको हो त उन सॼे 8-10 ॾींहंनि जी तयारी में कंहिं बि सिंध हुकूमत जे इंतिज़ामी कारंदे उन जे कंहिं वज़ीर मुशीर जे तरफ़ां कंहिं बि धुर सां राब्तो कोन कयो वियो त भई तव्हां हीउ हेॾो वॾो ऐलान करे छॾियो आहे केतिरा माण्हू ईंदा छा थींदो उनजी सिक्योरिटी जो छा थींदो ॿियो इंतिज़ाम छा थींदो तव्हां किथे वेहंदव असां कहिड़ी
इंतज़ामी तरह ख़िदमत ॾेई सघूं था, कंहिं बि तरह न, छो जो हुननि जो तय हो त ही भले अचनि ऐं हू असांखे कोड़की विछाए उन में फासाइणु चाहिनि पिया, जेको हुननि इहो एक्ट करे ॾेखारियो। त हाणे सुवालु इहो आहे त सियासत आहे, सियासत में हिकिड़ी पार्टी हुकूमत में आहे, ॿिया असां अपोज़िशन में आहियूं। इलाही सारनि मसइलनि ते जीअं तव्हां ॾिठो गुज़िरियल दफ़े जेको बेटनि वारो मसइलो हो या ॿिया मसइला हुआ वफ़ाक़ी हुकूमत जे तरफ़ां, या NFC अवॉर्ड जो मसइलो हो त चीफ मिनिस्टर हाउस में मुराद अली शाह APC घुराई, या बेटनि वारो मसइलो असां तहरीक शुरू कई त निसार खोड़ो अची वियो तरक़ी पसंद हाउस ते, त असां उन्हनि खां इहा ई घुर कई त बाबा असेंबली में तव्हां वेठा आहियो, वञो असेंबली में रेज़ोल्यूशन पास कयो, वफ़ाक़ी ऑर्डिनेंस खे रद्द कयो, या हुते जेको असां APC में चयोसीं त तव्हांखे सिंध जो इक़्तिदार ऐं इख़्तियार मुंतक़िल थियो आहे, तव्हां इक़्तिदार में हूंदे सिंध सां वफ़ाई न पिया कयो, ही बर्बादियूं कयो पिया, उहे सभु शयूं रिकॉर्ड ते आहिनि। पर हिन बहरिया जे मसइले ते, छो जो बहरिया मसइलो सिंध हुकूमत जो मसइलो मुराद अली शाह जो मसइलो ज़ाती तर न आहे, इहो इन जो बिग बॉस जो मसइलो, आसिफ ज़रदारी ऐं बिलावल भुट्टे जो मसइलो आहे। ऐं ही जेके वज़ीर मुशीर अॼुकल्ह हलनि पिया, कंहिंजो आनू कमीशन हूंदी, कंहिंजा 3 पैसा कमीशन हूंदी, कंहिंजा 2 पैसा, इन करे उन्हनि खे इख़्तियार इहो कोन्हे त जेकॾहिं एक्शन कमेटी खे अॻुवान सां ॻाल्हाइनि त कमिटमेंट छा कनि, रस्तो छा ॾियनि, फ़ैसिलो छा कनि, इन करे कंहिं बि कंटिन्यू कंदासीं। डॉक्टर साहब हिकिड़ी नंढड़ी ब्रेक जो टाइम थियो आहे। नाज़रीन, ब्रेक जो टाइम थियो आहे, नंढड़ी वठूं था ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ वरी अची मिलूं था, तेसि ताईं असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक। डॉक्टर कादर मक्सी साहब सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो अॻिते वधायूं था, ऐं बहरिया टाउन समेत सिंध जा मुख़्तलिफ़ इशूज़ उन ते। साईं, हीअ जेका सिंध एक्शन कमेटी हिन वक़्तु त टॉप ते जेको पंहिंजो मुतालबो आहे उहो बहरिया टाउन जो आहे, ॻोठनि जी वालार आहे, पर जेकॾहिं हिनखे मुस्तक़िल तौरु जदोजहद जो अॻिते वधायूं था, जदोजहद कयूं था, त उन में ॿिया मुख़्तलिफ़ इशूज़ बि आहिनि। सिंध जे पाणीअ जो इशू आहे, वरी ताज़ो ई जेके अफ़गानी पठाणनि जो इशू थियो आहे सिंध में, उन्हनि जी दाख़िला या अमेरिका ऐं अफ़गानिस्तान वारा मामला जेके लखे अफ़गानी अचनि था पिया, ऐं सोशल मीडिया ते छा बल्कि कुझु चैनलनि ते बि रिपोर्ट थियो आहे त ट्रकियुनि में अंदरि जेके उन जा तहखाना आहिनि उन्हनि में माण्हुनि खे लिकाए, गाॾियुनि में कारुनि में लिकाए, डिगनि में माण्हू खे अंदरि बंदि करे जे पाकिस्तान में पहुचनि था, उहे 2-3 गाॾियूं पकड़ियूं वियूं आहिनि। अफ़गानिस्तान जो वॾो इशू आहे। हाणे जेसि ताईं उहो मसइलो हल थिए, छा भला इहो अफ़गान माना हिते सिंध में ठाहियो वेंदो, तेसि ताईं महिमान थी आयल इहे मालिक बणिबा, इन जे लाइ छा स्ट्रेटजी हूंदी पंहिंजी? ॾिसो, रिथाबंदी त इहा आहे। हाणे सिंध एक्शन कमेटी तव्हांखे ख़बर आहे पहिरियों आदमशुमारी जे मसइले ते बि हलचल कई, कूड़नि शनाख़ती कार्डनि ते, डोमिसाइल ते बि कई, धारी आबादकारी ख़िलाफ़ु कंदी रही आहे, बेटनि जे ख़िलाफ़ु कई, हाणे हिन मसइले ते। त इन करे मूं तव्हांखे अॻुवाट ॿुधायो त असां बाक़ाइदे सिंध जे मसइलनि जे हवाले सां हिकिड़ो पॉलिटिकल चार्टर ऐं एजेंडा ठाहे अवाम में मुतारिफ़ करण लाइ कमेटी ठाही आहे, कमु करे। हिन वक़्तु जेको बहरिया टाउन जो बि बुनियादी जेको उनजो गर आहे उहो त इहो आहे त धारी आबादकारी थींदी न, घर ठाहिणु, घटी पकी करणु ऐं वण ॿूटो साओ रखणु, इन ते त एतिराज़ु कोन्हे न। एतिराज़ु इन ते आहे त बाबा ही जेके तव्हां हिकिड़ियूं हज़ारनि लखनि जी तइदाद में घरनि जूं कॉलोनियूं ठाहियो था, सिंधी माण्हुनि वटि वसियत कोन्हे ख़रीद करे वेहण जी, त इहे केरु माण्हू अची वेहंदा? उहे वेहंदा जिन वटि ब्लैक मनी हूंदो, हथियार जो, हीरोइन जो, मंशियात जो, जुआ जो, या ॿाहिरि कमाईंदड़ माण्हू, उहे ईंदा, धारिया ईंदा, ऐं असां सिंधी अक़लियत में तब्दील थी वेंदासीं। थियणु ईअं खपे आहे त 30 जून ते ई जेको हिननि जो अफ़गाननि जो मुदो पूरो पियो थिए, जेका एक्सटेंशन हुई, त सिंध हुकूमत खे सीरियस तौर ते इस्लामाबाद वज़ीर आज़म खे, प्रेसिडेंट खे, प्लस जेको बैन अक़वाम मुतहदा खे लेटर लिखणु खपे आहे त सिंध में धारी आबादी तमामु घणी अची वई आहे, असां हिननि अफ़गाननि जो बोझ नथा खणी सघूं, महिरबानी करे हिननि खे वापसि पंहिंजे मुल्क मोकिलियो। त थियणु ईअं खपे, पर हाणे लॻे ईअं थो राति जेका कल्ह पाकिस्तानी फ़ौजी क़यादत जेको मीटिंग कई आहे उन में बि इहो उन्हनि चयो त भई अफ़गान अची वेंदा। भई अफ़गान छो त ईंदा असां वटि? जेकॾहिं तव्हां चओ था त बाबा असां खारदार तार बि हणूं पिया, असां बॉर्डर खे सिक्योर कयूं पिया, ऐं तव्हां सम्झो था त हिन वक़्तु
दिल्ली जो मर्कज़ जेको आहे उहो अफ़गानिस्तान में आहे। जेतिरो 15-20 साल उते अफ़गानी हुकूमत रही आहे हिननि जी, त उते दिल्ली जो हेडक्वाटर राज जो हेडक्वाटर जेको सो काबिल में हुयो। त हाणे जेके माण्हू तालिबान जे कब्ज़े खां पोइ उतां भॼंदा त उहे सभु उते भॼंदा, त पोइ तव्हां पाकिस्तान जे बॉर्डर जी कहिड़ी सिक्योरिटी करियो पिया? ही असां पंहिंजे नुक़्ते नज़र सां नथा चऊं, पाकिस्तान जे नुक़्ते नज़र सां चऊं था। त पोइ त चपे चपे में बम बारूद पिया फाटंदा, माण्हुनि जी ज़िंदगी वापसि दाव ते लॻल हूंदी ऐं सॼो मुआशिरो वरी दहशतगर्द सां यकमाल थी वेंदो। इन जे करे हर सूरत में वफ़ाक़ी हुकूमत खे इहा पॉलिसी ठाहिणु खपे त पंहिंजा बॉर्डर सील करे चेक रखे, अफ़गाननि खे को बि बाज़ाब्ता तौर ते हिते न आणण में मददगार थिए, सहूलियतकार थिए, न हिते सेटल थिए, पर जेके अॻे अफ़गान मौजूदु आहिनि उन्हनि खे वापसि मोकिले। त ऐं आउं सिंधी सोसाइटी खे इहो चवणु चाहियां थो त विजिलेंट थियो, हाणे इलाही थी वियो। कराची जे अंदरि जेके ॻोठ आहिनि उन्हनि ॻोठनि में ॻोठनि जो आड़ वठी इहे जेके ब्रोकर आहिनि उहे पोइ 100 प्लाट 200 प्लाट तव्हांखे मार्केट जे रेट खां डबल पैसा ॾेई तव्हां खां जेको ई 100 200 प्लाटनि जा ॿधा सौदा कनि था। इहे सम्झो त इहे धारी आबादकारी खे सेटल करण लाइ तव्हां सां सौदा पिया कनि। इन करे महिरबानी करे जेके कराची में क़दीमी सिंधी ॻोठ आहिनि, सिंधियुनि जो आहे, बलोचनि जो आहे, मकरानियुनि जो आहे, क़दीमी जोखिया कलमती जंहिंजा क़दीमी ॻोठ आहिनि, बराए महिरबानी मां तव्हांखे चवणु चाहियां थो त पंहिंजे ॻोठनि में एक्सटेंशन्स न ठाहियो, धारी आबादकारी जे लाइ आमाजगाह ऐं रस्ता न ठाहियो, उनखे हिते स्टॉप कयो। जेके नवां माण्हू के झुगी पोश तव्हांखे नज़र अचनि था त लोकल पुलिस थाननि ते वञो, SP वटि वञो। ही समूरा सियासी पार्टियुनि जा एक्शन कमेटी सां लाॻापियल सियासी कारकुननि ते इख़लाक़ी ज़िम्मेवारी अची वई आहे त जंहिं इलाइक़े शहर में कराची खां वठी कश्मीर ताईं तव्हां ॾिसो त अछा टेंट लॻी विया आहिनि ऐं के ओपरा माण्हू हिते अची विया आहिनि ऐं आबाद थियनि था, त तव्हां फौरी कंसर्न SPs SHO सां राब्तो करे उन्हनि माण्हुनि खां पुछो त उहे माण्हू केरु आहिनि, किथां आया आहिनि, कॾहिं आया आहिनि, हिते छो आहिनि, ऐं उन्हनि खे उतां लॾाए वापसि पंहिंजे इलाइक़नि में मोकिलण जी जिस्तजू करियो। तॾहिं पाण वतन बचाए सघंदासीं, न त सिंध हथनि मां हली वेंदी। महिरबानी, प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुचण वारो आहे। आख़िरी सुवाल त हाणे सिंध एक्शन कमेटी हिन राब्ता मुहिम जे ॿिए सिलसिले खां पोइ कंहिं पासे पई वञे ऐं छा प्लान आहे जेको सिंध असेंबली सिंधी माण्हुनि खे, सिंध जे सियासी केडर खे, अदीब दानिश्वर खे अञा बि इंतज़ारु आहे त सिंध एक्शन कमेटी जेको आहे सो फ़ैसिलो कंदी सिंध असेंबली जे घेराव जो। सफ़ा जॾहिं मामला न ठहिया ऐं बहिरिया टाउन वारा बज़िद रहिया त पोइ आख़िरी फ़ैसिलो इहो हूंदो ऐं इन खां वधीक बि जेकॾहिं करणा पिया त सिंधी माण्हुनि जो इन शइ ते इंतज़ारु आहे त केतिरी जदोजहद जो सरगर्मी जो ऐलान कयो थो वञे, छा पिया करणु वञो ॿिए अवामी राब्ता मुहिम खां पोइ? हाणे ॾिसो, नंबर 1 हिकिड़ी ॻाल्हि इहा यादि रखी छॾणु खपे, सॼी सिंध खे यादि रखी छॾणु खपे, सियासी पार्टियुनि खे यादि रखणु खपे त जेका बि जदोजहद ईंदी, जेका बि हलंदी, जेके बि मरला तय थींदा, असांजी जदोजहद पुरअमन हूंदी। उन में कंहिं बि तशदुद खे न हिमथायो वेंदो, न सपोर्ट कई वेंदी, बल्कि मज़मत कई वेंदी। इन करे सियासी प्रोग्रामनि खे सियासी नोयत ऐं सियासी मक़सदनि लाइ हलणु ॾियो, उन में कंहिं बि सूरत में तशदुद जी आमेज़िश मिक्स करणु न ॾियो। नंबर 1। नंबर 2 इहो आहे त जेके पुरअमन तरीक़ा आहिनि, मसलन पहिरीं मरहले में असां ही डिविज़न्स कंप्लीट करणु था चाहियूं, लाड डिवीज़न कंप्लीट थी, मीरपुर वञूं पिया, पोइ नवाबशाह वेंदासीं मिस्टर आसिफ ज़रदारी ऐं बिलावल भुट्टे जे ॾाॾाणे ॻोठ में, पोइ असां सखर ऐं लाड़कानो डिवीज़न कंदासीं ऐं उन खां पोइ हैदराबाद डिवीज़न जो हिकिड़ो तारीख़ी असीं प्रोग्राम करणु चाहियूं था हैदराबाद शहर में, जेको हैदराबाद डिवीज़न जो जलसो हूंदो। त मुहर्रम बि अचनि पिया, ईद उल फितर बि अचे पई, उन्हनि खे बि असीं नज़र में रखंदासीं। पोइ जेको कराची जो असांजो प्रोग्राम आहे उहो कराची में 8-10 ॾींहं कराची जे ॻोठनि जो अवामी राब्ते जी मुहिम हूंदी। उन खां पोइ जेको असेंबली जो जेको तव्हां ज़िक्र पिया कयो, असां अॻु में ऐलान करे चुका आहियूं, असेंबली जो आॾो धरनो हूंदो। उहो धरनो 1 ॾींहं जो थी सघे थो, 48 कलाकनि जो थी सघे थो, 72 कलाकनि जो थी सघे थो, या 5 ॾींहंनि जो थी सघे थो। उहो वक़्तु ऐं हालतुनि आहिर असां तय कंदासीं त असांखे केतिरा ॾींहं कीअं विहणो आहे ऐं ही जेसीं ताईं असेंबली जा मेंबर
पंहिंजे मथे ते क़ुरान खणी शाह लतीफ़ जा रिसाला रखी क़ौम सां अहद नथा कनि त हाणे सिंध जे ख़िलाफ़ु का बि असीं ग़लति क़ानून साज़ी में हिसो न वठंदासीं। त इहो अमल असां करणु वञूं पिया ऐं उन खां पोइ बि जे नथा मुड़नि त पोइ ख़बर अथव त हू सिविल नॉन कोऑपरेशन जी मूवमेंट आहे त तव्हां धरना हणो, ॾींहुं ॾींहुं रोड ब्लॉक करे छॾियो, माण्हू रोडनि ते सुता पिया हुजनि, मुल्क जी आमदरफ़्त बंदि थी वञे। त इहे जेके बि सियासी जमहूरी रस्ता आहिनि असां हिन तहरीक में इस्तेमालु कंदासीं। हर सूरत में असां रियाज़ मलिक जे नाले में, बैरिया जे नाले में ही जेका वालार आहे उहा वालार बंदि करणु चाहियूं था ऐं DHA, कमांडर सिटी, ASF सिटी ऐं ॿियूं जेके मुसीबतूं आहिनि या ज़ुल्फ़कार आबाद वग़ैरह इन क़िस्म जूं उन्हनि सभिनी जो असीं ख़ात्मो चाहियूं था। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु नंढा नंढा शहर, नंढा नंढे ॻोठनि में डेवलपमेंट थिए, उहा सिंध जे मक़ामी माण्हुनि जी ज़िंदगी जो मयार बहितर करण लाइ थिए। धारियुनि माण्हुनि जी आबादकारी लाइ जेका बि डेवलपमेंट थींदी उहा नामंज़ूर आहे। वॾी महिरबानी डॉक्टर कादिर मक्सी साहब। नाज़रीन, प्रोग्राम हैदराबाद टाइम्स जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे। पंहिंजे मेज़बान ज़फ़र हकड़ो खे ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। तेसिताईं सदाईं गॾु।